बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथी दोस्तों अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों ही जेका सरें जी तव्हांखे सिलेक्शन ॿुधाई त असां जेका कई हुई त उन जो तव्हांखे थोरो डिफरेंस ॾेखारणु चाहियूं था। त ॾिसो हाणे हीअ जंहिंमें टुकरे में असां बीठा आहियूं इहा सिलेक्शन थियल हुई। त आम तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त सरें में जेको ब्राचूं निकिरंदियूं आहिनि या फर लॻंदो आहे 2 फुट खां मथे लॻंदो आहे। त हिनखे हीअ तव्हां ॿाहिराड़ी मां बीठो आहे पर तव्हांखे हिकु ॾेखारियां थो हीअ, तंहिंखां पोइ अंदरि बि ॾेखारियो था पोज़ीशन। त हिनखे चवंदो क्लोज़ करे ॾेखारे त हीअ हितां ब्रांच हीअ पाड़ निकिती आहे, उतां ई ब्रांचूं शुरू थियूं आहिनि। हिकिड़ी ब्रांच, ॿी ब्रांच, टी ब्रांच, चौथी, पंजी, अहिड़े हिसाब सां, यानी ज़मीन खां 1 इंच निकिरण खां पोइ हिन में जे ब्रांचिस आहिनि। आम तौर ते फुट 2 फुट छॾे पोइ ब्रांचूं निकिरंदियूं आहिनि। जेकॾहिं कैमरामैन खे चवंदो थोरो उते अचे, हाणे हिन ॿुड़े खे ॾेखार थोरो ज़ूम करे त हीअ ॾिसो न ब्रांचूं किथे निकितियूं आहिनि, बाक़ाइदे पाड़ मां निकितो। हिन जूं ब्रांचूं ॾिसो ॿुड़े जूं किथां निकिरनि पियूं, पाड़ मां। पहिरीं ॻाल्हि त हीअ आहे त सरें बि पैदावार उहा ॾींदी जेका हिकिड़ो त छिटी हुजे, ॿी त हुनजी पन जी साइज़ जेका आहे न हीअ ॾिसो न केतिरी वेकिरी आहे। हीअं वेकिरा पन हुजनि, जेतिरो हुन में पड़ब हूंदो पननि में ऐं पननि में मतिलबु ताक़त हूंदी त पन वॾो थींदो। न त आम तौर ते असांजो आबादगार जेको आहे उहो तव्हां ॾिठो हूंदो त ॿिज वधीक छटे छॾे, ॿिज वधीक छटींदो पोइ उहा सॼी जेका असां तीली थी वेंदी आहे ऐं पैदावार घटि ॾींदी आहे। त हीअ अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु बीठी आहे। हीअ अंदरि बि जेकॾहिं तव्हांखे आउं ॾेखारियां, हीअ गप लॻी पिया न त तव्हांखे सॼी अंदरि में ॾेखारियां। बाक़ी आम तौर ते हीअ ॾिसो ॿूटा जेके बि आहिनि पाड़ खां ई जेको आहे हुनजी ब्रांचूं निकितियूं आहिनि। त अहिड़े क़िस्म जी सरें जेका आहे उहा वधीक पैदावार ॾींदी ऐं हिनखे खाध खुराक बि माना सरें खे जेको असां कायूं था आम तौर ते असां काए छॾियो त अधु बोरी ॾेई छॾियोसीं यूरिया जी या बोरी यूरिया जी, ईअं कोन हलंदो आहे। हिनखे DAP जी बोरी ॾिनल आहे, DAP लाज़मी आहे, मस्ट आहे सरें जे लाइ। अमोनियम सल्फेट जी बोरी ॾिनल आहे, यूरिया जी हिकिड़ी बोरी ॾिनल आहे। अहिड़े तरीक़े सां अमोनियम सल्फेट उन करे ॾिनो वियो आहे जो हुन में सल्फर आहे। त इहे जेके शयूं आहिनि उहे खाध खुराक जेकॾहिं असां हिनखे टाइट ॾींदासीं। ऐं आख़िर में सची तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त मूं पोटाश जेको आहे 12 किलो एकड़ खे ॾिनो आहे। जेकॾहिं खाध खुराक नथा ॾियूं त सरें तीली कई वञे, सरें पैदावार कोन थी ॾे, 10 मण 12 मण 15 मण। जेकॾहिं 25 या 30 मण सरें उपाइणी आहे त पोइ सरें खे बाक़ाइदे छिटिरो करिणो पवंदो। उहो त वरी प्लांटर कोन्हे लॻल असां वटि, मतिलबु खिरे ते नंढे ते कयल आहे। बाक़ी प्लांटर हुअणु घुरिजे हक़ीक़त में, त पोइ हिनखे छिटिरो रखिजे जेतिरो त ओतिरो जेको आहे त वधीक पैदावार ॾींदी ऐं खाध खुराक बाक़ाइदे हिनखे बि जीअं कणिक खे ट्रीट कयूं था ईअं ई करिणो पवंदो। बाक़ी ईअं का हथ कढिजंदासीं त सरें पैदावार कोन ईंदी। त इहा ई मालूमात मुख़्तसर जेका आहिनि सरें जे सिलेक्शन जेको सीड आहे उनजे बारे में तव्हांखे ॾिसूं। उमेदु जेको आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। कंहिं बि दोस्त जेको सुवाल हुजे त कमेंट बॉक्स में सुवाल करे सघे थो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।